अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां है फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिकु ॾींहं जे दौरे ते कोयटा रवानो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास थींदो। वज़ीर आला बलूचिस्तान, वफ़ाक़ी वज़ीर ऐं सिक्योरिटी अमलदार शरीक थींदा। इजलास में सूबे अंदरि अमन अमान जी सूरत-हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। अमेरिका जा ॿी रात में ईरान मथां हमला, 4 शहरी शहीद। ख़बरूं इदारे मूजिबि अमरीकी हमले में अहवाज़ शहर में 3 शहरी शहीद ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया। ईरान शहर एयरपोर्ट मथां अमरीकी हमले में हिकु ॼणो शहीद थी वियो। शरीफ चारा बहार बंदर अब्बास कोनारक अबू मूसा ॿेट में धमाका, ॿिनि रेलवे प्लेन खे बि निशानो बणायो वियो। चाबहार जे कुझु हिस्सनि में बिजली मुअत्तिल। अमरीकी फ़ौज दावा कई आहे त हमलनि में 90 फ़ौजी हदफ़नि खे निशानो बणायो वियो। हमलनि जो मक़सदु फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम, सामूंडी निगरानी, मीज़ाइल ऐं ड्रोन जी सलाहियत खे घटि करणु आहे। अमरीकी हमलनि खां पोइ ईरान जा जवाबी हमला पाकिस्तान ऐं इनकलाब जो चवणु आहे त कुवैत ऐं बहरीन में अमरीकी फ़ौज जे 6 अॾनि खे निशानो बणायो वियो। अमेरिका ॿीहर हमला कया त रद्द अमल ख़िते में मौजूद अमेरिका जे ॿियनि अॾनि ताईं पखिड़िजी वेंदो। ईरान जे शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली ख़ामनाई ऐं संदसि घर भातियुनि जी तदफ़ीन अॼु मशहद में थींदी। शहीद आयतुल्लाह ख़ामनाई जो मढ़ राति करबला आंदो वियो। लखें सोग वारनि जी शिरकत। तहरान, कुम ऐं नजफ़ में बि लखें माण्हू शहीद सुप्रीम लीडर जे जनाज़े नमाज़ में शिरकत कई। सरदारी निज़ाम ख़िलाफ़ जदोजहद कंदड़ उम्मे रुबाब चांडियो जो नौजवान सोठ बिरादरी तकरार तां क़तल। मेहड़ वेझो ॻोठ ड्रिब कोड़ो चांडियो में धुरियुनि विच में हलंदड़ तकरार तां झेड़ो। फायरिंग में उम्मे रुबाब चांडियो जो सोठ रियाज़ चांडियो मारिजी वियो। उम्मे रुबाब चांडियो चयो आहे त टीणे क़त्ल में मुलविस जवाबदारनि संदसि सोट खे क़त्ल कयो आहे।